केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 14 हिस्सो पहिरियों फंक्शनल ग्रुप्स आवां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौजू आहे फंक्शनल ग्रुप्स कंटेनिंग हाइड्रोजन कार्बन एंड ऑक्सीजन हाइड्रोजन कार्बन ऐं ऑक्सीजन वारा फंक्शनल ग्रुप्स कंटेनिंग कार्बन हाइड्रोजन एंड ऑक्सीजन कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन वारा फंक्शनल ग्रुप The organic compounds containing carbon, hydrogen and oxygen as functional groups उहे नामियाती मुरकब जिन में कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ते मुश्तमिल फंक्शनल ग्रुप मौजूद हुजनि तिन खे असीं अल्कोहल्स में ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन फंक्शनल ग्रुप मौजूद आहे ईथर्स में ऑक्सीजन फंक्शनल ग्रुप तौर ते मौजूद आहे अल्डिहाइड्स जंहिंमें कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन फंक्शनल ग्रुप ते मौजूद आहिनि कीटोन्स कार्बन ऐं ऑक्सीजन कार्बोऑक्सिलिक एसिड कार्बन ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन ऐं ईस्टर्स कार्बन ऐं ऑक्सीजन अंतरनि ते मुश्तमिल फंक्शनल ग्रुप आहिनि तिन खे असीं अहिड़ा फंक्शनल ग्रुप ॾियूं था जेकी कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ते मुश्तमिल हूंदा आहिनि नंबर पहिरियों कार्बन हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ते मुश्तमिल जेको ग्रुप आहे असीं उनखे सॾियूं था अल्कोहलिक ग्रुप छा थींदो आहे ऐं उहो कीअं ठहंदो आहे अचो त उन बाबति असां सम्झूं The functional group of alcohol is OH, hydroxyl group. Hydroxyl group जॾहिं कंहिं बि अल्काइल ग्रुप सां अटैच थींदो आहे त हाइड्रोक्सिल ग्रुप खे असां अल्कोहल फंक्शनल ग्रुप सॾियूं था Their general formula is ROH. इन अल्कोहल जो जनरल फार्मूला आहे ROH. हीअ जेका R आहे उहा कंहिं बि अल्काइल ग्रुप जे लाइ हिते लिखी वञे थी ऐं हेॾां OH आहे हाणे R हिते अल्काइल जी जॻह ते कहिड़ो बि अल्काइल अची सघे थो मिथाइल OH अची सघे थो ब्यूटाइल प्रोपाइल OH अची सघे थो यानी को बि अल्काइल ग्रुप हिते R जी जॻह ते अटैच थींदो त उन लिहाज़ खां असांजो मुरकिब तयारु थींदो मिसाल जे तौर ते R जी जॻह ते CH3 लॻो हाणे ही थी वियो मिथाइल अल्कोहल जेकॾहिं वरी मिथाइल जी जॻह ते इथाइल लॻो CH3CH2OH त हिन जो नालो थींदो इथाइल अल्कोहल ऐं ईअं वरी ही नॉर्मल असांजो प्रोपाइल आहे हाणे हुन में तव्हां ॾिसो त OH सां इहो अटैच थियल आहे त हिन जो नालो मुरकिब जो थींदो नॉर्मल प्रोपाइल अल्कोहल एन प्रोपाइल अल्कोहल हाणे इहो फंक्शनल ग्रुप हाणे इथाइल मिथाइल या एन प्रोपाइल हुजे पर हिननि जो फंक्शनल ग्रुप जो साॻियो ई आहे अल्कोहल त हिननि सभिनी जे फंक्शन में हिकु जहिड़ा ई हूंदी छो त हिननि जो फंक्शनल ग्रुप हिकु जहिड़ो आहे ऐं हिन जे करे ई असां हिनखे फंक्शनल ग्रुप सॾियूं था छो त इहो हिननि खे हिकिड़ो ख़ासि फंक्शन ॾींदो आहे ॿियो असांजो फंक्शनल ग्रुप आहे ईथर लिंकेज The functional group of ether is carbon oxygen carbon ईथर जो फंक्शनल ग्रुप आहे कार्बन ऑक्सीजन कार्बन देयर जनरल फार्मूला इज ROR हाणे हिन जो जनरल फार्मूला आहे ROR यानी हिन कार्बन जी जॻह ते बि R आहे हेॾां कार्बन जी जॻह ते बि R आहे ऐं R तव्हांखे मालूम आहे त अल्काइल ग्रुप्स खे ज़ाहिर कंदी आहे तंहिंजे करे ही जनरल फार्मूला थी वेंदो ROR ऐं इहा R यानी अल्काइल ग्रुप जेके आहिनि ॿिन्ही पासनि खां साॻा बि थी सघनि था या वरी डिफरेंट बि थी सघनि था मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां साॻियो रखूं ॿिन्ही पासनि ॾांहुं हेॾां बि CH3 रखूंसि हेॾां बि CH3 रखूंसि त इहो असांजो थी वेंदो डायमिथाइल ईथर हेॾां बि मिथाइल अची वियो हेॾां बि मिथाइल अची वियो R जी जॻह ते हीअ अल्काइल लॻो मिथाइल हेॾां R जी जॻह ते इहो अल्काइल साॻियो ई लॻो मिथाइल त नालो थींदुसि डायमिथाइल ईथर या वरी इहे डिफरेंट पिणु थी सघनि था मिसाल जे तौर ते हेॾां मिथाइल लॻल आहे हेॾां इथाइल लॻल आहे त नालो असां ABC वाइज़ ॾींदासींसि पहिरियां ई वारो जेको असांजो मुरकिब आहे उहो अॻ में असां उचारींदासीं ऐं पोइ वरी असांजो ईंदो M वारो सो इथाइल मिथाइल ईथर इहो नालो थी वेंदो असांजे हिन ग्रुप जो ऐं जॾहिं त तव्हांजो ही जेको मुरकिब आहे उन में पिणु ॿिन्ही पासनि सां साॻा अल्काइल ग्रुप लॻल आहिनि तंहिंजे करे असां डाए प्रीफिक्स ज़रूरु लॻाईंदासीं डाए इथाइल ईथर नंबर 3 आहे अल्डिहाइडिक ग्रुप या अल्डिहाइड ग्रुप Aldehyde family consists of functional group. Their general formula is RCHO.
अल्डिहाइड फैमिली जे अंदरि जेको फंक्शनल ग्रुप आहे उहो आहे सी डबल बॉन्ड ओ एच, यानी COH, ऐं हेॾां असां आर खे रिप्रेज़ेंट कयूं था। हिन जो जनरल फार्मूला आहे RCOH या RCHO, वेयर R स्टैंड्स फॉर हाइड्रोजन और सम अल्काइल ग्रुप। हिन में आर जेका आहे उहा हाइड्रोजन खे बि हिकिड़े केस में रिप्रेज़ेंट कंदी आहे, ऐं या वरी उहा आम तौर ते आर जेका आहे अल्काइल ग्रुप खे रिप्रेज़ेंट करे थी। मिसाल जे तौर ते फॉर्मल्डिहाइड में तव्हां ॾिसो त ही जेका आर हेॾां अची वई RCOH, त हाणे हिते जेका आर आहे उनजी जॻह ते असां एच ॾिनीसीं। फॉर्मल्डिहाइड जे केस में ईअं थींदो आहे। बाक़ी ॿियनि मुरकबनि में जेका हितां आर आहे उहा कंहिं बि अल्काइल ग्रुप खे रिप्रेज़ेंट कंदी आहे। मिसाल जे तौर ते हिते मिथाइल ॾिनोसीं, हेॾां सी डबल बॉन्ड OH अची वियो साॻियो ई, त हाणे इहो थी वियो एसिटल्डिहाइड। नंबर चोथों ग्रुप आहे कीटोनिक ग्रुप। कंपाउंड्स containing कार्बन डबल बॉन्ड O फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड कीटोन्स। अहिड़ा नामियाती मुरकब जन जे अंदरि कार्बन डबल बॉन्ड O फंक्शनल ग्रुप तौर ते मौजूदु हुजे त उन्हनि खे असां कीटोन्स सॾियूं था। They have the general formula RC double bond OR, where R and R are alkyl groups. हिननि जो जनरल फार्मूला RC double bond OR आहे। हिते जेकी ही ॿ R आहिनि उहे अल्काइल ग्रुप खे ज़ाहिर कनि थियूं, ऐं इहे ॿई अल्काइल जेके आहिनि सेम बि थी सघनि था ॿिन्ही पासनि मां, या वरी हेॾां हिकिड़ो हेॾां ॿियो थी सघे थो। मिसाल जे तौर ते हिन में ॾिसो त ही आर जी जॻह ते मिथाइल अची वियो, हिन आर जी जॻह ते हेॾां मिथाइल अची वियो, यानी ॿिन्ही पासे साॻा ई अल्काइल ग्रुप आहिनि। हिन जो कॉमन नालो आहे एसीटोन, पर हिन जो आयुपेक नालो थींदो डायमिथाइल कीटोन। ही कीटोन आहे, हेॾां डायमिथाइल थी वियो। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं वरी आर ग्रुप जेके आहिनि अल्काइल ग्रुप डिफरेंट हुजनि त असां उन्हनि खे नालो ABC वाइज़ ॾींदासीं। हेॾां इथाइल आहे, हेॾां मिथाइल आहे, तंहिंजे करे पहिरियां इथाइल जो नालो लिखंदासीं, पोइ असां हिन फंक्शनल ग्रुप जो अल्काइल ग्रुप जो, पोइ असां फंक्शनल ग्रुप जो नालो लिखंदासीं, इथाइल मिथाइल कीटोन। पंजों फंक्शनल ग्रुप आहे कार्बोजाइल ग्रुप। कंपाउंड्स containing COOH फंक्शनल ग्रुप आर कॉल्ड कार्बोजाइलिक एसिड्स। हाणे जन में COOH नामियाती मुरकबनि में फंक्शनल ग्रुप मौजूदु हुजे तन खे असां कार्बोजाइलिक एसिड्स सॾींदा आहियूं या कार्बोऑक्सिलिक एसिड सॾींदा आहियूं। Their general formula is RC double bond O single bond OH। हिते जेका आर आहे उहा कंहिं हाइड्रोजन खे रिप्रेज़ेंट कंदी कुझु केसिस में, जॾहिं त ॿियनि समूरनि केसिस में इहा आर साॻियो ई अल्काइल ग्रुप खे ज़ाहिर कंदी आहे। मिसाल जे तौर ते फॉर्मिक एसिड, हाणे हीउ साॻियो ई फंक्शनल ग्रुप ॾिसो, इहो हिते मौजूदु आहे, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH साॻियो ई मौजूदु आहे। आर जी जॻह ते हेॾां हाइड्रोजन अची वई त इहो फॉर्मिक एसिड आहे। जेकॾहिं वरी हिते हाणे ॿिया केस खणंदासीं त इहा आर जेका आहे उहा कंहिं न कंहिं अल्काइल ग्रुप जे तौर ते लिखी वेंदी आहे। हिते आर जी जॻह ते मिथाइल लॻल आहे, बाक़ी फंक्शनल ग्रुप साॻियो ई आहे कार्बोऑक्सिलिक एसिड वारो, तंहिंजे करे हिन जो नालो थींदो एसिटिक एसिड। ईअं जेकॾहिं हेॾां तव्हांजो प्रोपाइल लॻल हुजे हा त हुनखे आयुपेक नालो ॾियूं आहे प्रोपायनिक एसिड। हेॾां हुजे हा CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH त चऊं था प्रोपायनिक एसिड। ईस्टर लिंकेज असांजो ॾहों फंक्शनल ग्रुप आहे। ऑर्गेनिक कंपाउंड्स containing of RC double OR functional group are called esters। नामियाती मुरकबनि में जॾहिं फंक्शनल ग्रुप कार्बन ऐं डबल ऑक्सीजन मौजूदु हुजे त अहिड़नि मुरकबनि खे असां ईस्टर्स जा मुरकब सॾियूं था। Their general formula is RC double bond O single bond OR। हुननि जो जनरल फार्मूला अल्काइल ग्रुप कार्बन ऑक्सीजन ऐं वरी अल्काइल ग्रुप आहे। हिते हीअ जेका आर आहे ऐं हीअ जेका आर आहे उहा अल्काइल ग्रुपनि खे ज़ाहिर करे थी। इहे अल्काइल ग्रुप साॻा बि थी सघनि था या वरी मुख़्तलिफ़ पिणु थी सघनि था। मिसाल जे तौर ते हाणे हेॾां ॾिसो तव्हांजो ही फंक्शनल ग्रुप C डबल ऑक्सीजन वारो ही विच ते मौजूदु आहे। ॿिन्ही पासनि ॾांहुं फंक्शनल ग्रुप असांजो अल्काइल ग्रुप ॾिसो त अल्काइल में मिथाइल लॻल आहे, यानी साॻा आहिनि। हिन में वरी ॾिसो त हेॾां इथाइल आहे, हेॾां मिथाइल आहे अल्काइल ग्रुप। फंक्शनल ग्रुप हिन में बि साॻियो ई आहे, C
ऐं डबल ऑक्सीजन आहे। तंहिंजे करे हाणे हिन जो नालो छा थींदो? इन जो नालो थी वेंदो मिथाइल एसीटेट। ही मिथाइल, ही तव्हांजो आहे हेॾां ही एसीटेट CH3COO। हिन खे असां एसीटेट कॉमन नालो ॾियूं था। हीउ ॾिनोसीं असां अल्काइल ग्रुप जो नालो मिथाइल एसीटेट। हाणे वरी हिते अची वियो मिथाइल जी जॻह ते इथाइल, बाक़ी ही एसीटेट साॻियो ई आहे त नालो थींदो इथाइल एसीटेट। असीं फंक्शनल ग्रुप ऐं उन्हनि जो जनरल रिप्रेज़ेंटेशन ऐं उन्हनि जा कुझु मिसाल पढ़ियासीं। मिसाल जे तौर ते असां अल्कोहल्स जे बारे में पढ़ियोसीं, ईथर्स जे बारे में, अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक एसिड्स ऐं ईस्टर्स। ही सभई उहे फंक्शनल ग्रुप आहिनि जिन जे अंदरि कार्बन, ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन टई मौजूदु हूंदा आहिनि, या वरी इन्हनि ॿिन्ही मां के ॿ मौजूदु हूंदा आहिनि, या वरी को हिकिड़ो मौजूदु हूंदो आहे। जीअं ईथर्स में सिर्फ़ु ऑक्सीजन मौजूदु आहे। अल्कोहल्स जिन जो जनरल फार्मूला आहे ROH, यानी अल्काइल ग्रुप ऐं OH अटैच थियल हूंदो। अल्कोहल्स जा टे क़िस्म थियनि था, हिकिड़ा प्राइमरी अल्कोहल्स आहिनि, ॿिया सेकेंडरी अल्कोहल्स, टियां वरी टर्शरी अल्कोहल्स। प्राइमरी अल्कोहल्स असां उन्हनि खे चऊं था जॾहिं फंक्शनल ग्रुप कंहिं अहिड़ी कार्बन सां अटैच थियल हुजे जेका कार्बन ॿी हिकु कार्बन सां अटैच थियल हुजे। ही OH ॾिसो हिन कार्बन सां अटैच थियल आहे ऐं हिन कार्बन सां घणियूं कार्बन ॿियूं अटैच थियल आहिनि, हिकु। तंहिंजे करे अहिड़नि अल्कोहल्स खे असां सॾियूं था प्राइमरी अल्कोहल्स। पर हिन में ॾिसो त फंक्शनल ग्रुप OH हिन कार्बन सां अटैच थियल आहे ऐं हिन कार्बन सां ॿ कार्बन ॿियूं अटैच थियल आहिनि, तंहिंजे करे ही सेकेंडरी कार्बन आहे। सो हिन अल्कोहल खे चवंदासीं सेकेंडरी अल्कोहल। ईअं ई वरी टर्शरी अल्कोहल, ही टर्शरी कार्बन आहे छो त हिन जा टे कार्बन अटैच थियल आहिनि, तंहिंजे करे अहिड़ी कार्बन सां जॾहिं फंक्शनल ग्रुप OH अटैच थियल हुजे त उन्हनि खे असां टर्शरी अल्कोहल सॾींदा आहियूं। फंक्शनल ग्रुप्स, उन्हनि जी जनरल रिप्रेज़ेंटेशन ऐं उन्हनि जे मिसालनि सां गॾु असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।